मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ तालके मोरो जे यूनियन काउंसिल के हिकार्ड जे चेयरमैन कादिर बख्श उर्फ पप्पू डायरी पारां 3 ॾींहं BUC के हिकार्ड में मच्छर मार स्प्रे शुरू करायो वियो आहे। ॻोठ झंडो ख़ान सोलंकी, ॻोठ अमीर बख्श जिसकाणी, ॻोठ ख़ालिदाबाद, ॻोठ तपेदार अलहर ॾितो कोराई, ॻोठ दाइम ख़ान कलोड़ो, ॻोठ शाह महमूद कोराई, ॻोठ मोहम्मद हसन कोराई, ॻोठ दाइम ख़ान कोराई, ॻोठ हाजी ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान कोराई, ॻोठ मोहम्मद रमज़ान मरी, ॻोठ मोहम्मद हसन डायरी, सुनहरी फारम, चांडिया गली, मंजूर अहमद कोराई ऐं एस्तेश अब्दुल हक कोराई गली समेत ॿियनि हंधनि ते मच्छर मार स्प्रे करायो वियो आहे। राब्तो करण ते यूनियन काउंसिल के हिकार्ड जे चेयरमैन कादिर बख्श उर्फ पप्पू डायरी चयो त असां पंहिंजे महबूब अॻवान साहिती सरवाण ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई घरू वज़ीर ऐं कानून मोहतरम ज़ियाउल हसन लंजार जे ख़ासि हुकुम ते गुज़िरियल 2-3 ॾींहनि खां मच्छर मार स्प्रे शुरू करायो वियो आहे ऐं अहिड़ो अमल ॿियनि ॻोठनि इलाइक़नि में जारी रहंदो ऐं UC के हिकार्ड जे सभिनीनि वार्डनि जी ॻोठनि में मच्छर मार स्प्रे करायो वेंदो। जॾहिं त हिन मच्छर मार स्प्रे लाइ DHO नौशरो फ़िरोज़ डॉक्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो पारां ख़ुसूसी ताउन कयो वियो आहे।